टंडे जान मोहम्मद में औरत ज़ेबू लेगारी धीअ सां ज़्यादती जी कोशिश कंदड़नि खे गिरफ़्तार करे तहफ़ुज़ ॾियण जी अपील कई आहे। मुतासिर औरत ज़ेबू लेगारी मुड़ुस ऐं पुट सां गॾु दाइयो त अमीर बख्श ऐं शेर मोहम्मद पुट अयूब लेगारी हिकु हफ़्तो अॻु संदसि घर में गिड़ी न्याणी खे लॼा लुट जो निशानो बणाइण जी कोशिश कई। हिन चयो त छॾाइण दौरान जवाबदारनि खेसि ऐं धीअ खे मारकुट करे कपिड़ा फाड़े छॾिया ऐं घर मां ज़ोरी 4 बकरियूं पिण काए विया। चङनि मुड़ुसनि ऐं पुलिस खे दाइयो पर इंसाफ़ नथो कयो वञे। औरत DIG ऐं SSP मी प्रकाश खां मुतालबो कयो त जवाबदारनि खिलाफ़ केस दाख़िल करे खेनि तहफ़ुज़ फराहम कयो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।